बाबा। रात जी तारीख़ में हिन जी लाश के दरिया के हवाले करे छॾ। जेको हुकुम बाबा। राणी चाची चाची असां प्यार था मजबूर आयो। ता यकीन कयो असां जो प्यार पाक है। तुझे अखियुनि मां हया जो सुरमो ही निकरी वियो आहे। तोखे त यतीम समझी पंहिंजे घर में पालियो। मूंखे कहिड़ी ख़बर ऐं नांग थी असांजे घर जे वजूद के तू डंगे वेंदे। ओए अली खान बाबा, अज खां ही इन हारून ते कड़ी नजर रखो। जिते भी हथ अचेव गोडा खोड़ाए जमीन ते नक रगड़ायोस। लिकल दुश्मन जो खौफ थी पियो मता ॿीहर सुभाणे काहिड़ी हरकत कनि लेकर ख्याल रखियो। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थियो। हर उन शइ ते असांजी नज़र हूंदी जेका असांजे आस पास खां बि गुज़रदी। अकाब वारी नज़र रखी दुश्मनी जी चाल खे ॾिसी उनखे मात ॾियण जी कोशिश कजा। बादल बाबा मां सिधो वञा थो हवेली ते। तूं सामान सरड़ो वठी सिधो घर हल। ठीक है? ठीक है चाचा साईं, तव्हां घर हलो, मां सामान वठी अचां थो। खबरदार नवींदे बादल बीरो ते। तो असां हारून जो हुयो वो काथे आ? बस एडा दोदा भी ना हो जो तव्हां के चाचे हारून जो बुधाया। बादल सिधी रांद कंदो सोटे जी। बुधाइंदो तो तुझो अब्बो भी। तू केड़े बाग जी मुरिया? जबान संभाले ॻाल्हाए अहमद खान। मुंहिंजा अब्बा ॾाढा कढण खां पहिरियां ईअं न थे जो मुंहिंजा हीअ हथ तुंहिंजी ॻिची में हुजनि। तुझा ये हथ बचंदा तॾहिं मुंहिंजी ॻिची में पवंदा न। तू भी बराबर जो शरीक आहे मेहरान जे मारण में। तोखे अहिड़ी सलाह ॾींदुसि जो हयातीअ मां तंग अची मौत जूं दुआऊं घुरंदे पर पोइ बि तोखे मौत कोन मिलंदो। कुतनि जे ज़ोर ते अहमद खान हलियो आहे शींह जो शिकार करण। ठीक है पोइ आज़माए ॾिस। बादल इहो बि तुंहिंजो शौक़ पूरो कंदासीं। ॾिसोसि छा था वठोसि। हेलो हेलो चाचा हारून किथे आई? मां घर आया। खैर दा है ना? चाचा हारून बादल के अहमद खान वारा मारे रहा आहिनि लठन सां।
बस तू इते भी मां अचां थो। ठीक है चाचा, ठीक है, जल्दी अच, आऊं अचां पियो। छा थियो आहे? उदासी परेशान लगी पई। मुंहिंजी तव्हां जो असर कंहिं ते पवे त मां पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं करियां न। तव्हांजे मथां त मुंहिंजी कंहिं ॻाल्हि जो असर पवे ई कोन थो। कॾहिं तुंहिंजी कंहिं दाह जो दाद न कयो आहे छा जो आलम ख़ान सां दिलि शिकस्त ॻाल्हियूं करे रही है? उन दर्द जो इलाज छो नथा करियो जेको मुंहिंजे इन दिल जे अंदर है, दिल जे अंदर। समझा थो, सब समझा थो। तुझे केड़े दर्द जी दवा न थी है जो शिकवा पे करे? वो दर्द है, वो दर्द है मुझे इन दिल जे अंदर। बस मुझे इन घर जे अंदर वो पहाज न अचे बस। छनास तुझी न दर्द भरी दिल जा पखिया न उड़ने छजाऊं। जख्म ॾियण खां वधीक तव्हां करे छा था सघो? जख्मन जा सूर तो ॾिठा किथे न। तो सदाई मुझी राम दिली ॾिठी है। जन मूं तोखे सूर ॾियण शुरू कया तो हिकु ॾींहुं बि बर्दाश्त न करे सघंदे। भली कहिड़ा बि ज़ख्म उन्हनि तुंहिंजे सभिनी ज़ख्मनि खे मां ज़हर सम्झी पी वेंदसि। खुदा जे वास्ते ई ॾिस मुंहिंजे हथनि खे। पर हिते मुंहिंजी पहाज इन हलीमा खे इन घर में न आणिजो। ख़ामोश। किथे ईअं न थी जो तुंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ हिते उझाए हलीमा जो ॾीओ न ॿारण शुरू करे छॾियां। इन ज़ुल्म खां वधीक तव्हां ॿियो करे छा था सघो? छनास मूंखे आपे मां न कढ। छो त तूं जवान बचन जी माउ आहीं। कुझु पंहिंजी पोड़ाइप जो ख़्यालु कर। किथे किथे छा किथे आहे तुंहिंजी ज़ुबान न बंदि करे छॾिया हमेशह जे लाइ। हलीमा अची रही है। जेकॾहिं हुन सां का बदकलामी कई तो पोइ आऊं इहे सभु रिश्ता विसारे छॾींदुसि। कंदोसीं उन्हनि कखनि ॾांहुं रवानो जिथां तूं हिते आई हुई। समझा थो, सब समझा थो। बेटा था और की चालाकी कई फिर घोड़े ते तबाइन दे रहा। तो जेड़ो बेकार ऐं नाकारा मुंहिंजो भाई शर्म तो अचे मूंखे। मां हिते हेॾियुनि परेशानियुनि में आहियां, हेॾियूं मुसीबतूं मुंहिंजे सिर ते आहिनि ऐं पुछी तो ख़ैर आहे। मां त सिधो तो वटि पे आयसि। जेकॾहिं तूं हिते मूंखे हींअर न मिली हा न
तो मां तुझे घर अची तोखे अहिड़ो प्यार करियां हा जो ज़िंदगी भर तूं यादि करी हा। ए चंड मुंहिंजो परी तोखां त गुझो न आहे। तूं ई खणी ॿुधाए हू मूंखां सवाइ हिन राति जे पहर कीअं गुज़ारे रहियो आहे। छा हुन जे दिलि में बि एॾी लुछ-पुछ आहे? छा हू मूं वांगुरु बि तड़पी रहियो आहे? कीअं न तड़पी रहियो हूंदो। हुन पंहिंजी राणीअ खे पंहिंजे साह में समाइजो रखियो आहे। कहिड़ो वक़्तु अची वियो आहे जंहिंसां हिकु पल बि जुदा न थियुसि। उहा घड़ी हराम जंहिं घड़ी में राणी सां महर जी गुफ़्तार न थी हुजे। ही कहिड़ी बेरहम हवा लॻी जंहिं राणी जे मिलण ते ॻाल्हाइण ते खिलण ते पाबंदियूं मॾे छॾियूं। हू वेचारी मूं बिना ईअं तड़पी तड़पी गुज़ारे रही हूंदी। छा कजे कुछ समझ में नथो अचे। कीअं कजे महर, कीअं कजे। दिल थी चवे सुहिणी वांगुरु मेहर जी इहा सुहिणी बणिजी सीर में घिरी पवां। दुनिया में मिलण न सही पर रूह जो मेलाप त थींदो। असल लाइ अमरता जो जाम पी दुनिया खे प्यार ख़ातिर अलविदा करियां। प्यार मथां सख्तियूं ॾिसी दिल थी घुरे त राणी खे असुल्ला हितां कठी काॾे मोह करे हलियो वञा। पर छा कजे, हया थो मारे। आख़िर राणी जा माउ पीउ आहिनि, उन्हनि जे मथां लांताणो अची वेंदो। या अल्लाह पाक तूं मुंहिंजी मदद फरमा, न त ही दिल जो दर्द मूंखे मारे विझंदो मूंखे। हेलो, हाँ मां गाड़ी में वेठी आहियां साईं। अचां पई कहाणी
रस्ते में आहियां। ठीक है जो ख्याल रखिजो। तुझे केड़े दर्द जी दवा न थी है जो शिकवा पे करी? वो दर्द है मुझे इन दिल के अंदर, बस मुझे इन घर के अंदर वो पहाड़ न अचे बस। छनास तुझी न दर्द भरी दिल जा पखिया न उड़े छजाऊं। बेटा था और की चलाई गई फिर घोड़े से दबाई दे रहा। आ गया हाँ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खैर खैर जो सां पहुंच जी। हां अल्हम्दुलिल्लाह सफर ॾाढो सुठो गुज़रियो शुक्र आहे। ओके जो अस्सलाम वालेकुम। नूरोवन बाबा सामान गाड़ी में लायो। अभी शहनाज कोने न न आहे पर छा जो तबियत ख़राब थी पई अथसि तंहिंजे करे कमरे में आराम पई करे। अचो न तव्हां। अजी तव्हां हलो कमरे में ऐं शहनाज खे ॿुधाए थी अचां त ख़ैर सां तव्हां पहुची विया आहियो। अलीमा ही है तव्हांजो घर। अवांजो घर छा मतलब आहे? असांजो घर न। समझा तो सब समझा तो मुझे मतलब है तो तव्हांजो असांजो। हाँ मुझे हिकिड़ी ख्वाहिश हुई तव्हां हमेशह पंहिंजे मिजाज़ खुदा से गॾु रहो। ऐं ख़बर अथव अॼु उहा मुंहिंजी ख्वाहिश पूरी थी आहे। उम्मीदूं ख्वाहिशूं वक्त ब वक्त पूरी थींदियूं रहंदियूं। वक्त हालात जो फैसलो कंदो आहे ऐं उहो ई इंसान लाइ बहितर हूंदो आहे। सही आहे पर आलम खान अलाए छो तव्हां हमेशह जवानी खां वठी करे हींअर ताईं प्यार जी ॻाल्हियुनि खां अलाए छो परे रहंदा आहियो। औरत के इज्जत मकाम रुतबो मिलंदो है छा इहो काफ़ी न आहे छा? घर जे हर फर्द लाइ दिल में मोहब्बत हुई घुरिजे। मां ज़बान ते आणणु लाज़मी न आहियां सम्झंदो। तव्हांजूं इहे अरॾायूं जवानी खां वठी हली रहियूं आहिनि तव्हांजी फितरत में जड़ी शामिल थी वयूं आहिनि। बदिलिया न आहियो ऐं न वरी बदिलबो। हेलो
प्राणीअ जे प्यार करण ते पाबंदीअ जा कोट खड़ा कया विया आहिनि जो मूंखे मात लॻी वई आहे। सरमत, जे तूं मूंखे वापसि अची पुकारियो त मां तोखे कीअं जवाबु ॾींदसि? मां त इहो कॾहिं बि न चाहींदसि मुंहिंजा माइट तुंहिंजी राह में गुलनि जे बदिरां टांडनि जी सेज विछाइनि। क्या ॻाल्हि आहे? ख़ैर त आहे? वाह, अञा पुछी तो त ख़ैर त आहे? हाँ, तो जहिड़ो बेकार ऐं नाकारा मुंहिंजो भाउ आहे, शर्म तो अचे मूंखे। मां हिते हेॾियूं परेशानियुनि में आहियां, हेॾियूं मुसीबतूं मुंहिंजे सिर ते आहिनि ऐं पुछी तो ख़ैर आहे? मां त सिधो तो वटि पिया आयसि। जेकॾहिं तूं हिते मूंखे हींअर न मिली आहे न त मां तुंहिंजे घर अची तोखे अहिड़ो ख्वार करियां हा जो ज़िंदगी भर तूं यादि करी हा। आऊं हिते परेशानी में गर्क लॻी पई आहियां ऐं आऊं हिते तबाह थी वई आहियां ऐं तूं हुते आराम सां पंहिंजे घर में सुतो पियो आहीं बचनि सां गॾु। तुंहिंजो निंड सुकून हराम हुजे न त तोखे निंड न अचे? हिते त तुंहिंजी भेण जो निंड सुकून सभु हराम आहे न, त हे करे तूं परेशान छो थी? आख़िरकार तुंहिंजे मथां कहिड़ी क़यामत कड़की आहे जो एॾे वॾे आवाज़ में थी ॻाल्हाईं? ही छा तोखे थी वियो आहे? वरी पुछी थो त कहिड़ी क़यामत तुंहिंजे मथां बर्पा थी वई आहे? तोखे का ख़बर कान्हे छा? या हलीमा मार पई मुंहिंजे सिर ते, या क़यामत बर्पा थी आहे। हाणे ॿुधाई मूं हुनजो बंदोबस्तु करे छॾियो आहे। हू हिन बंगले ताईं पहुचंदी कोन। हू बंगले ते पहुची वई आहे। इहो छा थी चई? जेके तुंहिंजा कन ॿुधी रहिया आहिनि उहो ई मां पई चवां। हाणे ॿुधाए त मां पंहिंजे हिन लाडले मिठे भाउ खे छा चवां, छा करियां तुंहिंजो? मां दिलि त चवे थी या त मां पंहिंजे हिन नसीब खे पिटिया वेही, या त तव्हां खणी दुनाली हिकिड़ी तोखे हणो ऐं ॿियो पंहिंजे पाण खे हिते हणा त जान छुटी पवे मुंहिंजी ऐं गॾु तुंहिंजी बि। अरे तूं त हरू भरू दिलि हारे वेठी आहीं। तूं मुंहिंजी हिकिड़ी सलाह मञ। तूं चुपचाप में हुन सां मिली जुली रह ऐं हुनखे महसूसु थियणु न ॾे त तूं हुनजी का मुखालिफ़ आहीं। बाक़ी मूं हुनजे लाइ अहिड़ो ॼार विछायो आहे, उहो मरंदी ऐं मुंहिंजे हथां मरंदी। जे न मुई त मां अहिड़ो हशर कंदोसांसि जो ॿिए खे ॾस ॾींदी। आई ॻाल्हि सम्झ में? ॾिस त हारून, मुंहिंजो हले छो तो मां सभु उमेदूं ख़तमु थींदी थियूं वञनि। सची थी चवई मां। न तूं माठड़ी करे वेही मलाखड़ो ॾिस। जेसि ताईं ही हारून आहे न, तूं कंहिं क़िस्म जो को न कर। मथे हेठां विहाणो सेरांदी ॾे सुनी पओ। मूंखे छॾे ॾे त मां छा थो कयां? अहिड़ा हारून न वॼाईंदुसि। उहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो। तूं हल अंदरि हल। तोखे चयमि हल अंदरि। कंहिंजूं यादूं पई ताज़ियूं करी? बस गुज़रियल वक़्त जूं। तोखे बि हवा जो झोंको लॻल आहे छा? छाजो? प्यार जो, ॿियो छाजो? बादल खे अकेलो ॾिसी वार करण वारा हुआ, पर मान ही वार जो अहमद खान खां अहिड़ो त पाव पलांद वठंदुसि। बोलियो भत कोन ईंदो। हुनखे शायदि ख़बर न आहे त हारून वॼाए छॾींदोसांसि। सोनी जी, मूंखे अकेलो छॾे हिते छा पई करी? मिड़ई यादूं पई
ताज़ियूं कयां। कंहिंजूं यादूं पई ताज़ियूं करी? बस गुज़रियल वक़्त जूं। तोखे बि हवा जो झोंको लॻल आहे छा? छाजो? प्यार जो। ॿियो छाजो? प्यार तां त अरवाई खजी वियो आहे राणीअ जे प्यार खे ॾिसी। हाय, प्यार तां अराह कहिड़ा पलबा, लॻीअ ते लानत आहे। जॾहिं कंहिंसां लॻी वई न नी नातो त ही सॼी दुनिया विसरी वेंदी, त घर घाट माउ पीउ सभु कुझु विसारे वेंदी। जॾहिं आयो त ॾिसंदसि त कीअं थो प्यार दिलि में तूफ़ान मचाए। सुणी, प्यार त तूफ़ान खां बि वॾी आफ़त आहे। जॾहिं प्यार थियो त ॾिसंदासीं। ससुई, हिकु वीचार मारे छॾियो आहे। कहिड़े वीचार मारे विधो अथई? बाबा ऐं चाचा अहमद खान जे विच में दुश्मनी कर खयूं बीठी आहे। तुंहिंजो पीउ रेसन जे चवण ते न ॾिसे तो पंहिंजो न पराओ। काथे या दुश्मनी ॿिन्ही खानदाननि जे विच ते हमेशह जे लाइ जुदाई न करे छॾे। शहनाज, तबियत सही आहे न? तोखां एतिरो बि न थियो जो ॿ क़दम भरे मुंहिंजी आज्ञा जे लाइ अची? मुंहिंजी तबियत ठीकु न आहे, छो त मुंहिंजे अंदर जा पखिया उतरिया पिया ऐं मुंहिंजो अंदर त मुंहिंजो सफ़ा रेज़ा रेज़ा थी चुको। पर तॾहिं मां तोखे आज ई थी कयां। भले करे ख़ुशी थी, तुंहिंजो इहो ख़ुलूस ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हलीमा, मोहबत असांजी विखिरजी वई आहे। कॾहिं तूं पई मेड़ी त कॾहिं मां, छो त ॿिनि हिसनि में जबराइजी वई आहे। ज़हन जे अंधेरे खां निकिरी ज़िंदगी रोशनी तरफ़ वधंदी आहे न, त इहे वेठा ख़तमु थी वेंदा। छो त वेछनि खे ख़तमु करिणो आहे। जेका मंज़िल जारी आहे उनखे जारी त रखिणो आहे, कुझु बि थिए। पोइ मोहबत जे साए में हिकु ई पंधु जारी रख न। इहा पंधु त जारी रहंदो हली मां, पर रस्तनि में जेके कंडा ऐं कोखा आहिनि, जेके पेर में चुभंदड़ आहिनि, उन्हनि खे हटाइण लाइ जतन त करणा पवंदा न। असांजे रस्ते में जेको बि कंडा ऐं कोका विछनि, अहिड़ी ज़रूरत कंहिंखे आहे? असां बि साहेड़ियूं ज़रूरु आहियूं, पर भेनरूं थी रही सघूं थियूं न? कॾहिं बि साहेड़ियूं, कॾहिं बि ॿ भेणूं थी नथो रही सघे। सॉरी। या अल्लाह साईं, तूं पंहिंजी पनाह में रखजांइ, बादल ख़ैर सां मोटी अचे, दुश्मननि खां बचाइजांसि। अलाए छो देरि कई अथनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ख़ैर सां अची वियो। अबा ख़ैर तो हुयो न? ख़ैर आहे चाची। अरे अबा, अलाह तव्हांखे दुश्मननि खां बचाए। आउं त चवां थी अबा, इहे दुश्मनियूं न कयो, ख़ुदा जी मार पवनि। मतां ओलो सवलो धकेड़ो हणनि हा, तोखे कुझु थी पवे हा, आउं त किथे जी बि न रहां हा। न चाची, अहिड़ी ॻाल्हि न आहे। चाचो गॾो मूंसां बादल खे अकेलो ॾिसी वार करण वारा हुआ, पर मां ने वार जो अहमद खान खां अहिड़ो त पाव पलांद वठंदुसि, अहिड़ो त पाव पलांद वठंदुसि, बोलियो भत कोन ईंदो। उनखे शायदि ख़बर न आहे त हारून, हाँ हारून, हारून वॼाए छॾींदो सांस, वठंदो पौं पौं कंदो, पौं पौं पलांत ॻाए वॼाए वठंदासीं अहमद खान खां। चाचा साईं, बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। अड़े अब्बा, दुश्मनी चङी न आहे, हाणे अंध जे घोड़े तां लहो। केरु आहियो? पंहिंजा पाण में आहियो न, रत जा रिश्ता टुटण जा न आहिनि, छो था पाण में वेछा विधो? अड़े अब्बा, पलांद जी बाहि ॿिनि घरनि खे साड़े रख कंदी आहे, इन खां बहितर आहे त पंहिंजा पाण में खीर खंड थी रहो। मसइलो हल थींदो, ज़रूर इहो मसइलो हल थींदो, जॾहिं मां अहमद खान जे मथां पंहिंजी ताक़त जी विझ केराईंदुसि न, पाण ई अची गोॾा पट ते लॻंदसि। ऐं जॾहिं हारून वगस ऐं पूं पूं कई न, पोइ मसइलो पाण ख़ुदि ब ख़ुदि हल थी वेंदो। चाचा साईं, अहमद खान जा गोॾा झुकंदा,
ऐं हू मुंहुं भर ज़मीन ते ईंदो ऐं हू असां खां रोई रड़ी माफ़ी वठंदो, पर असां हुनखे माफ़ी न ॾींदासूं। बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। अड़े अबा न बेठो लहो हाणे हिन ॾाढ जे घोड़े तां रत जा रिश्ता आहिनि, इहे टुटी वेंदा। हाँ तो चवां थी त झेड़े खां पासो कयो त सुठी ॻाल्हि अथव, झेड़े मां को फ़ाइदो वरंदो। नज़ीरा जॾहिं रक्त खे बाह लॻंदी आहे न बाह, तॾहिं उहे रिश्ता न रहंदा आहिनि, सिर्फ़ ऐं सिर्फ़ हारून वॼंदा आहिनि, हारून। पोइ बि इहे जेके रत जा रिश्ता हूंदा आहिनि इहे छिनण जा न हूंदा आहिनि। बस विच में न ॻाल्हाए, औरत आहीं, वञी औरताणो कमु कर, मर्दनि जे विच में न ॻाल्हाए। हाणे हल हितां, अहमद ख़ान खां परे कढाण तुंहिंजो साहु, अड़े धक हणी किथे ॿारे न विझाए, मौत थी कंदी वती। हल ॿियो तोखां पुॼंदो बि छा? हल बाबा, कुझु बहितर थिए त पोइ ने अहमद ख़ान जा बि हारून वॼाईंदासीं। आराम हली कर, हल। ठीकु आहे चाचा साईं। ॿुधाए त कंहिंजे चवण ते साईं खे त मारियो, सच ॿुधाए, तूं न ॿुधाईंदे रईस जे अॻियां पेश कंदो थिए, उते तोखे हक़ीक़त ॿुधाइणी पवंदी, तूं इहो न ॿुधाईंदे। कमदार हारून और रब नवाज़ पियो ॻाल्हायां। हाँ रब नवाज़, क्या ॻाल्हि कर। कमदार इन करे अॼाऊं शमन खे रईस वॾे वटि पेश करण थो चाहियां, ताकि रईस पाणे सची कराईंदुसि त पोइ ख़बर पवंदी हिनखे। बाबा इन ॻाल्हि जो मां मुआइनो कयां थो पियो, मां रईस वॾे खे ॿुधायां थो, ठीकु आहे न? हाँ कमदार, पर जल्दी मता मूंखे सुभाणे मयार ॾीं त मूंखे ॿुधाइण खां अॻु रईस वटि छो वएं। न ठीक है, तू फोन बंद कर, मां रईस खे ॿुधायां थो, ठीकु आहे? ठीकु आहे।